नाज़रीन, आसिया सुमरो जी रिपोर्ट बाबत आगाह कंदासीं त वगण शहर जे मुख़्तलिफ़ पहाड़नि ऐं भरपासे वारनि ॻोठनि में जुआ ऐं मंशियात जो कारोबार उरूज ते हलंदड़ आहे, जंहिं सबबि केतिरनि ई माण्हुनि जा घर उजड़ी विया आहिनि ऐं नौजवान तबिको तबाही जे किनारे ते पहुची वियो आहे। ॿुधायो पियो वञे त कंबर शहदाद कोट जे सभ खां वधीक जुआ ऐं मंशियात जो कारोबार वगण शहर ऐं वेझनि वारनि ॻोठनि में पुलिस जी सरपरस्ती में हली रहियो आहे। पुलिस पारां मंथलियूं वठण जो इंकशाफ थियो आहे। उन सिलसिले में शहर जे समाजी अॻवाननि गुलाब वगण, शरीफुद्दीन पवर, कामरेड गुलाम हुसैन मुगेरी, लाला वाजिद गोपांग ऐं ॿियनि समाजी बुराइनि बाबति चयो आहे त ज़िले कंबर शहदाद कोट जे सभ खां वधीक जुआ ऐं मंशियात जो कारोबार वगण शहर में हली रहियो आहे, जितां पुलिस वारा मंथलियूं वठी इंसानी हयातुनि सां खेॾी रहिया आहिनि ऐं नौजवान मंशियात वापराइण सबबि पंहिंजी ज़िंदगी जो ॾीओ विसाए वेठा आहिनि। पर अफ़सोस जो हितां जा लालची पुलिस वारा पंहिंजो पेट भरण में मसरूफ़ नज़र ईंदा आहिनि। हुननि DIG लाड़काणो नासिर आफ़ताब पठान ऐं कंबर शहदाद कोट जे SSP आसिफ रज़ा बलोच खां मुतालबो कयो त बिना देर समाजी बुराइनि जो नोटिस वठी नौजवान नस्ल खे तबाह थियण खां बचायो वञे।